पुराणे ज़माने में बाज़ारनि में आम तौर ते जेको नओं दुकानदार सुबुह सां अची दुकानु खोलींदो हुयो त उहो दुकान जे दरवाज़े जे आॾो स्टूल रखंदो हो त जेको बि ग्राहक उन स्टूल ते वेहंदो ऐं ईंदो सौदो वठणु त उनखे स्टूल ते विहारे वेंदो हो ऐं सौदो वठण खां पोइ उहो स्टूल वापसि वरी दुकान में अंदरि रखियो वेंदो हो। पोइ हर दुकानदार ॿाहिरि ॾिसंदो हुयो त कंहिं ॾे ग्राहक आयो आहे ऐं कंहिं ॾे ग्राहक न आयो आहे। ईअं जेकॾहिं कंहिंजो स्टूल उहो ॿाहिरि पियो हूंदो त पोइ जंहिं दुकानदार जो स्टूल हुन दुकान में रखी छॾियो उन ॾींहुं को ग्राहक ईंदो त हुनखे ईअं चवंदो त फलाणे दुकान ते वञु ऐं तुंहिंजी ज़रूरत जी शइ उते मिलंदी ऐं हू वेंदो हो उते ऐं हू स्टूल खणी वरी अंदरि रखी छॾींदो। इहा हूंदी बिरादरी, इहा हूंदी शयुनि खे विकिरो करण जो तरीक़ेकार, इहो हूंदो ॿिए जो अहसासु। छो जॾहिं माण्हूअ में अहसासु ईंदो आहे त ॿिए जो ख़्यालु वधी वेंदो आहे ऐं जॾहिं ॿिए जो ख़्यालु माण्हू जो वधी वेंदो आहे त माण्हू जी ज़िमेवारी वधी वेंदी आहे ऐं जॾहिं माण्हू जी ज़िमेवारी वधी वेंदी आहे त हू एहतियात करणु लॻंदो आहे। जॾहिं माण्हू एहतियात करणु लॻंदो आहे त हुनखे नुक़सानु घटि पवंदो आहे ऐं जॾहिं माण्हूअ खे नुक़सानु घटि पवंदो आहे त हुनखे फ़ाइदो पवणु शुरू थी वेंदो आहे ऐं जॾहिं फ़ाइदो पवंदो आहे त हू सिधे रस्ते ते हलणु शुरू थी वेंदो आहे। तव्हां शयुनि जी एक्सेस खां घबराइण खां सवाइ ज़िंदगीअ जी अहिड़ी राह ते हलो जंहिंमें सुकूनु हुजे, जंहिंमें मुस्कुराहट हुजे, जंहिंमें ख़ुशी हुजे ऐं एक्सेस जेका हूंदी आहे शयुनि जी उहा ऑलवेज़ बैड आहे, उहा ख़राबु हूंदी आहे। अला साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता